हिते ॿुधायूं त बलोचिस्तान जे सोराब वारे इलाइक़े में फायरिंग थी आहे। इलाइक़े जो चङो मुड़िस मारिजी वियो आहे। एक बार ॿीहर आगाह कई पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। बलोचिस्तान के अली सोराब वारे इलाइक़े में फायरिंग कई वही है। इलाइक़े जो चङो मुड़िस मारिजी वियो। इतला ते पुलिस मक़तूल जा वारिस पहुची संदसि लाश सोराब अस्पताल पहुंचायो है। मारिजी वियल जी सुञाणप ज़ाकिर हुसैन रोदीनी तौर थी है। पुलिस जो चवण है ज़ाकिर हुसैन घर खां सोराब शहर ॾांहुं वञी रहियो हुयो त खेसि गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। वाक़े खां पोइ मोटरसाइकिल सवार हथियारबंद फरार थी विया। हिकु भेरो ॿीहर आगाह कई पिया। बलोचिस्तान जे अली सोराब वारे इलाइक़े में फायरिंग कई वई है, जंहिं दौरान इलाइक़े जो चङो मुड़िस मारिजी वियो। इतला ते पुलिस मक़तूल जा वारिसन पहुची संदसि लाश सोराब अस्पताल पहुंचायो। तफ़सील मालूम कंदासीं कोयटा मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आज़ाद बलोच खां। जी आज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां? जी बिल्कुल ही बलोचिस्तान जो सोराब वारे इलाइक़े डम पुल वटां अजापल हटावंदे सड़क में इलाइक़े जो चङो मुड़िस मारिजी वियो आहे। एतिरा मिनट ते इमदादी टीमूं पुलिस वाक़े वारनि पहुची करे मारिजी जी लाश सोराब पहुचायो आहे। जिते वक़्तु मारिजी जी सुञाणप आहे ज़ाकिर हुसैन तौर थी आहे। हुन पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त ज़ाकिर हुसैन घर खां पंहिंजे शहर सोराब वञी रहियो, जंहिंखे अञातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि डंप पुल वटि जेको आहे त गोलियूं हणी जेको आहे क़त्ल करे छॾियो आहे, जंहिंजी लाश हिन वक़्तु सोराब अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वापसि हवाले कयो वेंदो। वाक़ई जेके वधीक पुलिस जांच करे रही पर हिन वक़्तु वाक़ई जी का बि ख़बर न पइजी सघी आहे। हेॾा वारसनि ॿुधायो त असांजो कंहिं सां दुश्मनी न आहे, न ई कंहिं सां असांजो को तालुक़ु आहे। असांजे चङे मुल्क खे इलाइक़े ते ख़बर न आहे त कंहिं क़त्ल कयो आहे। उहा पुलिस खे ख़बर आहे, जेको पुलिस जवाबदारनि खे पोइ करे गिरफ़्तार कयो वञे। ठीक है, वहाँ जी मेहरबानी आज़ाद अपडेट करण लाइ।